नाज़रीन, फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी तरक़ी ऐं उरूज खे प्रोपेगंडा ऐं जाली ख़बरुनि सां नथो रोके सघिजे, उनखे ग़ैर मुल्की सरपरस्तीअ में थींदड़ दहशतगर्दीअ सां बि नथो रोके सघिजे। कोयटा छावणी में ऑफिसरनि खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी तरक़ीअ खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदड़ दुश्मन नाकाम थींदा। उहे क़ुवतूं रियासत जी मज़बूती ऐं अवाम जे इतिहाद सबबि नाकाम वेंदियूं। हथियारबंद फ़ौज क़ौम जे साथ सां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। चीफ ऑफ डिफेंस सर्विसेज सैयद आसिम मुनीर कोयटा छावनी जे दौरे दौरान बलूचिस्तान में मुक़रर फॉर्मेशंस जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात कई आहे। फील्ड मार्शल जंग जे तब्दील थींदड़ तक़ाज़ाउनि जो असराइतो जवाब ॾियण लाइ आला मयार बरक़रार रखण ते ज़ोर ॾिनो। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿी अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी तरक़ी ऐं उरूज खे प्रोपेगंडा ऐं जाली ख़बरुनि सां नथो रोके सघिजे, उनखे ग़ैर मुल्की सरपरस्तीअ में थींदड़ दहशतगर्दीअ सां बि नथो रोके सघिजे। कोयटा छावणी में ऑफिसरनि खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी तरक़ीअ खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदड़नि दुश्मन नाकाम थींदा। उहे क़ुवतूं रियासत जी मज़बूती ऐं अवाम जे इतिहाद सबबि नाकाम वेंदियूं। हथियारबंद फ़ौज क़ौम जे साथ सां दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस सईद आसिम मुनीर कोयटा छावनी जे दौरे दौरान कोयटा में मुक़रर फॉर्मेशंस जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात कई आहे। फील्ड मार्शल जंग जे तब्दील थींदड़ तक़ाज़ाउनि जो असराइतो जवाब ॾियण लाइ आला मयार बरक़रार रखण ते ज़ोर ॾिनो आहे।